मां सम्झां थी त हीउ जेको प्रोग्राम आहे शेख अयाज़ जी लाइफ ते आहे ऐं इलाही इंफॉर्मेटिव प्रोग्राम आहे यंगस्टर्स जे लाइ बि ऐं जेके ॿिया बि जेके पोइट्स आहिनि लिटरेचर जी दुनिया मां काफ़ी वॾा नाला हिते अचनि पिया ऐं पंहिंजो जेको एक्सपीरियंस बयानु कनि पिया। अयाज़ जी पर्सनल लाइफ ऐं उनजी जेका जिदोजहद रही पंहिंजी शाइरी जे बाबति काफ़ी अयाज़ जी लाइफ जे हिसाब सां जेको आहे इवेंट इलाही इंफॉर्मेटिव आहे ऐं मां सम्झां थी त हिते यंगस्टर्स काफ़ी मेजोरिटी में अचनि पिया। बुक स्टॉल्स आहिनि हिते, इलाही पेंटिंग जेके एग्ज़िबिशन आहे शेख अयाज़ जी। हीउ अयाज़ मेलो गुज़िरियल काफ़ी सालनि खां कैफ़े खाना बदोश राइटर्स कैफ़े तरफ़ां मुनक़द थिए थो। ज़बरदस्त इहे 5 ॾींहंनि ताईं मुख़्तलिफ़ जेके सेशन हलिया आहिनि निहायत काराइता ऐं मां सम्झां थो त जंहिंमें घणो तइदाद जेको यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था, कॉलेजिस में पढ़नि था, शागिर्दियाणियूं उहे शरीक थिया आहिनि। बुनियादी तरह ही शऊर जो सान्याह जो हिकिड़े क़िस्म जो मेड़ाको आहे जितां माज़ी जा अक्स बि नज़र अचनि था त अयाज़ जी उहा ज़िंदगी जेका हुन तरक़ी पसंद तहरीक खां वठी 1 यूनिट ताईं ऐं मज़ामती तहरीकुनि ताईं अयाज़ जी शाइरी जा कहिड़ा पहलू आहे उहे बि हिते वर्जाया विया आहिनि ऐं नए नसुल ताईं पहुता आहिनि। ऐं साॻिए वक़्तु अहद जदीद में हाणे शाइरी अदब फ़न किथे पहुतो आहे उन ते मुख़्तलिफ़ असांजे ॾांहनि ॻाल्हायो आहे त मजमूई तरह मौसीक़ी आर्ट ऐं बहस मुबाहिसनि ऐं सेशन्स जे हवाले सां ये भरपूर ऐं कामयाब मेलो आहे। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा त हैदराबाद शहर में अदबी एक्टिविटीज़ या अहिड़े क़िस्म जा फेस्टिवल्स जी तमामु घणी अणाट आहे। उते ही मेलो थियणु ऐं हिकिड़ी अम्ब्रेला हेठि सिंध जो शऊर, सिंध जी जवानी अची गॾु थिए थी, जिन खे अॻिते हली सिंध जो वाॻूं संभालणियूं आहिनि, उन्हनि ताईं ही मुंतक़िल थिए थो हिकिड़ो शऊर, हिकिड़ी सान्याह ऐं इल्मु। त मां सम्झां थो त इहो हिकिड़ो वॾो कराइतो अमल आहे। सो असांजूं दुआऊं आहिनि ऐं इन मेले लाइ अयाज़ जे सिटुनि सां त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देश परदेस सारा वसनि, कॾहिं सिंध जी सींध मेरी न थिए, कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाइजनि। जी ही सभु जेके बि 5 ई ॾींहं जेतिरा सेशन थिया आहिनि उहे अयाज़ जे समूरे फ़िक्र सां सलाहियल आहिनि त कहिड़े उनजे जी शाइरी जा उनजे फ़िक्र जा मुख़्तलिफ़ क़िस्म जा लाड़ा आहिनि ऐं उन जा रुझान आहिनि त उन्हनि सभिनी ते हिकिड़े ते इलाही डिटेल सां ॻाल्हायो वियो आहे। उन्हनि जे सहाफ़त जे हवाले खां, उनजे हवाले उन में औरतुनि जो तसवुरु कीअं आहे, उन जे शाइरी में तसवुफ़ कीअं आहे, त उन जे सभिनी फ़िक्रनि जे हवाले खां इलाही डिटेल सां सम्झायो वियो आहे त हीअ हिकिड़े तरह सां अवामी मेलो त आहे जंहिंमें माण्हुनि जे लाइ तफ़रीह बि आहे, उन्हनि जी रूह जी ग़िज़ा बि आहे, सभु कुझु बि आहे, लेकिन उन्हनि सां गॾु उन्हनि खे हिकिड़ो ॻोढ़ो मुतालो ऐं उन खां बि रोशनास कयो थो वञे जेके इलाही संजीदे क़िस्म जा मौज़ू ते तमामु वॾा माहिर जेके आहिनि उनजे अदब जे हवाले खां ऐं उन मशहूरु जेके आहिनि अदीब ऐं इन खां दानिश्वर उहे तमामु घणी महिनत सां इहे सभु पंहिंजा पेपर तैयार करे ऐं उन ते तैयारी करे आया आहिनि। उन्हनि सभिनी ॻाल्हायो आहे अयाज़ जे मुख़्तलिफ़ पहलुनि ते, उन सां अयाज़ खे सम्झण में तमामु घणी मदद मिली सघे थी। त हिकिड़े तरह सां हिकिड़ो तमामु घणो संजीदा ऐं हिकिड़ो उन संजीदा सोच सां बि आहे ऐं ॿिए तरह सां हीअ हिकिड़ो बिल्कुलु अवामी आहे त उन में म्यूज़िक आहे, हर कंहिं माण्हू जी दिलचस्पी आहे उन सां। त हिकिड़े तरह सां हीअ शऊर जो ऐं जी पुख़्तगी जे हवाले खां ते उनजो बि आहे ऐं इन खां अलावा उन्हनि जे माण्हुनि जो पंहिंजो बि रंग आहे जेके इन में मेले में अचे वेठो। रक़्स आहे, हींअर थोरी देरि में वहाब शाह आहे, उहो हिकिड़ो आलमी मञता वारो रक़ास आहे जेको अॼु रक़्स पेश कंदो सूफ़ीज़म जे हवाले खां। त ऐं इन तरह सां इहे मुख़्तलिफ़ जेतिरा बि सिंध जा वॾा ॻाइणा आहिनि उहे आया आहिनि ऐं उन्हनि अयाज़ खे बि ॻायो आहे ऐं सूफ़ी शाइरीअ खे बि ॻायो आहे। त इहो हिकिड़ो तमामु घणो महिनत तलब ऐं इलाही वॾो कमु आहे जेको अमर सिंधू ऐं इरफान अमला उन्हनि कयो आहे। ऐं ॾींहों ॾींहुं हर मेलो जेको आहे ॿिए मेले खां अञा वधीक बहितरु वेठो वञे, जंहिं मां सिर्फ़ु इहो बि न आहे त असां तफ़री वठी ऐं घर हलिया था वञूं,
पर उन सां गॾु गॾु असांजे हिकिड़ी शऊर जी ऐं इर्तिका थिए थी इन शऊर खे जेको आहे उहो वधीक पुख़्तो थियण में बि मदद मिले थी। महिरबानी। अयाज़ मेलो मां सम्झां थो हिकिड़ी सुठी कोशिशि आहे ऐं अॻे जी भेट में हिन दफ़े पैनलिस्ट बि इलाही बहितर हुया ऐं पार्टिसिपेशन बि इलाही बहितर आहे। ऐं हीअ जेका सक़ाफ़ती ऐं राग रंग जे हवाले सां जेके सरगर्मियूं आहिनि अदब ऐं फ़न जे हवाले सां इन मंझां ई इलाही सारियूं शयूं अॻिते निकिरंदियूं ऐं इवन सियासत जा बि जेके आहिनि इन मां अॻु निकिरंदा उनजे करे हिनखे हिमथाइण जी ज़रूरत आहे, हिनखे अॻिते वठी वञण जी ज़रूरत आहे त जीअं सिंध जेका आहे त पंहिंजा इलाही सारा जेके मामला आहिनि उन्हनि खे संभालण में उन्हनि खे निपटाइण में ऐं उन्हनि खे हल करण में हिकिड़ो पंहिंजो अॻिते पंहिंजो किरदारु अदा करे सघे। हमें बहुत मज़ा आया है इस मेले में और बहुत सारे मतलब फीमेल्स भी आई हैं, फैमिलीज़ भी आई हुई हैं और बहुत सारे मतलब न्यू जनरेशन के लिए ये है कि ये चलता रहेगा क्योंकि अभी तो ये 4th है, इसके बाद और भी होंगे इंशाल्लाह और हम सब इनके साथ होंगे। अॼु आख़िरी ॾींहुं आहे पंजों ॾींहुं जेको आहे शेख अयाज़ असांजो जेको सिंध अज़ीम शाइर आहे उनजे शाइरी जे मुख़्तलिफ़ पहलुनि ते उन जे लिखणनि ते हिकिड़ो मुख़्तलिफ़ मौज़ू जेके आहिनि उहे चूंडिया विया, उन्हनि ते बहस मुबाहिसो थियो। अॼु जेके सेशन हली रहिया आहिनि उन्हनि में हिकिड़ो शेख अयाज़ जे जेके अदबी दिफ़ा कंदड़ हुया, जिन माण्हुनि शेख अयाज़ जे शाइरी खे जॾहिं शुरू में उन जी शाइरी मक़बूल आम थी ऐं सिंध में हिकिड़ी सुजागी जी लहर आई, क़ौमी सुजागी जी लहर आई ऐं उन सां गॾोगॾु इनक़लाबी सोच जो हिकिड़ो ज़रियो बनियो शेख अयाज़, त उन वक़्तु रुजत पसंद क़ुवत उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी प्रोपेगेंडा मुहिम शुरू कई। उन वक़्तु उन जे दिफ़ा करण लाइ जेके अदीब अॻियां आया उन में मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु ऐं ॿियो अहम जेको शख़्सियत हुई सीनियर तरीन जेको माण्हू आहे मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी जेको महिराण रिसाले जो एडिटर बि रहियो ऐं पलीजो साहिबु रसूल पलीजो साहिबु उन बि शेख अयाज़ जे दिफ़ा में मज़मून लिखिया। सम्झां थो शेख अयाज़ जो ही मेलो उन जे जेके असांखे अॼु जे पाकिस्तान में जेका अदब ऐं शाइरी जे अंदरि जंहिं क़िस्म जी ज़रूरत आहे समाज जी हिकिड़े अवाम जे मसइलनि खे उपतार करण जी ऐं उन्हनि मसइलनि खे आणण जी उन ॾांहुं हिकिड़ो अहम विख आहे। ऐं मां सम्झां थो त रुॻो शेख अयाज़ मेलो न पर इन सां गॾोगॾु अहिड़ा अदबी हिकिड़ी तहरीक जी ज़रूरत आहे, हिकिड़ी फ़िक्री तहरीक जी ज़रूरत आहे जेका अॼु जे चैलेंजिस जे लाइ असांजे नौजवान नसुल खे जी रहनुमाई करे उन्हनि खे इंतिहा पसंद ख़्यालनि खां दहशतगर्दी जे रुझाननि खां बचाए ऐं उन्हनि खे हिकिड़ी अहिड़े इंसानी मुआशिरे जे तामीर लाइ उन्हनि खे उभारे, उन्हनि जी तालीम खे वधाए, उन्हनि जे कल्चरल वैल्यूज़ खे वधाए, उन्हनि जे बर्दाश्त खे वधाए त जीअं उहे समाज जा हिकिड़ा काराइता फ़र्द बि बणिजी सघनि ऐं साॻे वक़्त ते हिकिड़े समाज में बहितर हिकिड़ो निज़ाम आणण जे लाइ जिदोजहद करे सघनि ऐं पंहिंजो उहो किरदारु निभाए सघनि जेको नौजवाननि खे ज़रूरु निभाइणु खपे। मतिलबु इन क़िस्म जो उन वक़्त जी महिराण अख़बार कारवान अख़बार उनमें सरदार अली ज़ाकिर रशीद अहमद लाशारी ऐं हाणे उन वक़्त में छाकाणि त शेख अयाज़ नओं उभरी आयो हो त उन जी शाइरी माण्हुनि खे अपील पे कयो। जागीरदाराना समाज और जवाल पसीर जागीरदाराना समाज जो अंग्रेज़ों के दौर में लखनऊ और दिल्ली में ख़ास तौर पर था, उसकी जो डिक्शन थी वो बरकरार रही है और उसकी कामलियत हमारी उर्दू की लहज़े पर बरकरार रही है। और शायद यही वजह है कि 1960 के बाद जब अयूब खान का मार्शल लॉ लगा तो उसके बाद ये आवाम से जुड़त बतौर तहरीक के उर्दू अदब में वो सबूत है तो इन नए कल्चर की तकलीफ़ कई आहे। अयाज़ मेलो सबूत है इन जदीद सिंध तव्हांखे ॾेखारी आहे। इहो अयाज़ मेलो आहे जेॾी महिल हिते अचो था तेॾी महिल हक़ीक़त आहे त छोकिरी हुजे ॿार हुजे छोकिरो हुजे कंहिंखे बि केर बि कंहिंजे ग्रेड खां मारूफ़ कोन हूंदो आहे, केर बि कंहिंजे पैसे खां मारूफ़ न हूंदो आहे, केर बि कंहिंजी शख़्सी हुन खां। सिंधियुनि जो मेलो जदीद सिंध जो मेलो जदीद सिंधी शऊर जो मेलो ऐं इहो उहो मेलो आहे जेको असांजे ख़्वाब जो मेलो आहे। ऐं मां तव्हां सभिनी जी हिकु दफ़ो वरी थोराई थियां
आख़िरी ॻाल्हि इहा ज़रूरु कंदसि त हीउ मेलो अॼु जीअं थी रहियो आहे, अॼु तव्हां ॾिठो त तव्हांजे आख़िरी स्टेज ते लाहौर, कोयटा, हैदराबाद में अयाज़ मेले जी पुॼाणी ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत करे इन मेले खे इन प्रोग्राम जी पुॼाणी ॿुधाई। वहीद मुस्तफ़ा, सोच TV, हैदराबाद।